ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे, हाणे तव्हां परमात्मा खे पहचानियो अथव न। आत्मा आहिनि परमात्मा खे पहचान। केरु आहे परमात्मा? असां आत्मा आहिनि जो पीउ। बाबा चए थो मूंसां सर्व संबंध निभायो, मां तव्हांजो सर्व संबंधनि सां मूंखां सुख वठी सघंदा आहियो। इहो ई समय आहे जॾहिं आत्मा ऐं परमात्मा खां सर्व संबंधनि जो सुख वठी सघंदियूं आहिनि। बाप प्रैक्टिकल में हाणे अची करे आत्माउनि सां सम्मुख अची मिलियो आहे। बाबा चए थो हाणे मां तव्हांजो सम्मुख में सहारो ठाहियो। चईंदा आहिनि न हिकु तू ई सहारो आहे, लेकिन हुन भक्ति मार्ग में परमात्मा असांजो सहारो न हुयो। छो जी असां हुनखे ॼाणंदा ई न हुयासीं। बिना ॼाणे असांजो उहो सहारो कीअं ठही सघंदो आहे? भई कंहिंखे असां पंहिंजो सहारो ठाहियूं, कम से कम हुनजो पहचान त हुजणी खपे न। हाणे परमात्मा केरु आहे, किथे रहंदो आहे, हुनजो असली नाम छा आहे, असली रूप छा आहे, उन सां मुंहिंजो कहिड़ो संबंध आहे, कॾहिं मां हुन सां मिलंदमि, उहो छा कंदो आहे, कीअं कंदो आहे, कुझु पतो ई न आहे। बसि असां ॻाईंदा हुयासीं तू ही हिकु सहारो आहे। लेकिन बाबा चए थो हाणे हिन समय संगम युग ते मां आत्माउनि खे जगाईंदो आहे, उनखे पंहिंजी पहचान ॾींदो आहे कि मां केरु आहे, मुंहिंजो रूप केरु आहे, मां किथे रहंदो आहे, मुंहिंजो तव्हां सां असली संबंध छा आहे, मां कीअं कमु कंदो आहियां, कॾहिं कंदो आहे। ब्रह्मा जे तन में अची करे हाणे बाबा नर्क के स्वर्ग ठाहे थो न। इहो ई समय आहे जॾहिं परमात्मा असांजो सहारो ठही सघंदो आहे। इन करे बाबा चए थो अगरि मुंहिंजो सहारो तव्हांखे सदा खपे त पंहिंजे हिन देह रूपी चोले खे छॾो। जे ॾिसो मंदिर गुरुद्वारे वञूं था त चप्पल ॿाहिरि था उतारूं। हाणे बाबा चए थो इहो शरीर बि त जूती आहे न, शरीर खे बि जूतो बि चइबो आहे। हिन शरीर रूपी जूती में मां आत्मा वेठी आहियां। त बाबा चए थो असली में तव्हांखे मूंसां मिलणो अथव त हिन शरीर रूपी जूती खे भुलिजो, इनखे छॾणो न आहे, इनखे भुलिजणो आहे। अर्थात मां आत्मा निराकार परमात्मा खे यादि थी करां। कर्म कंदे बि तव्हां मुंहिंजी यादि में रही करे हिन शरीर रूपी जूती खे भुलिजी करे जॾहिं सदा मूंखे यादि कंदव, तॾहिं मुंहिंजो प्रैक्टिकल में सहारो तव्हां अनुभव करे सघंदव, न त न करे सघंदव। चाहे त कहिड़े बि देहधारी जे रूप में, देवी देवताउनि जे रूप में, शब्दनि जे रूप में मूंखे यादि था करो, लेकिन जेको निराकार आत्मा खे निराकार परमात्मा खां सहारो खपे, जेकी उहा इच्छा रखंदी आहे, जे इन ई इच्छा जे लाइ माण्हू कोई भक्ति पाठ आदि जप तप कंदा आहिनि कि असांखे परमात्मा जी शक्तियुनि जी प्राप्ति थिए, परमात्मा खे असां पहचानियूं। उहो कॾहिं थी सघंदो आहे जॾहिं उनखे यथार्थ रूप सां असां यादि कंदासीं, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे। त हाणे बाबा चए थो तॾहिं मां मुंहिंजो सहारो तव्हां हर पल हर सेकेंड किथे बि आहियो उते तव्हां अनुभव करे सघंदा आहियो। माण्हू त स्पेशली काॾे गुरुद्वारे मंदिर आदि वञनि था, चवनि था असां भॻवान जा दर्शन करण था वञूं, मिलण था वञूं, उन्हनि सां प्रार्थना, उन्हनि सां आशीर्वाद वठण था वञूं। पर बाबा चए थो कि तव्हां काथे बि आहियो, कहिड़े बि स्थान ते आहियो, कीअं बि आहियो, उन समय बि तव्हां मुंहिंजो सहारो अनुभव करे सघंदा आहियो, मूंखां मदद प्राप्त करे सघंदा आहियो, मूंखां शक्तियूं प्राप्त करे सघंदा आहियो। कीअं? सिर्फ़ु हिन शरीर रूपी जूती खे भुलिजणो आहे ऐं पंहिंजे पाण खे आत्मा सम्झणो आहे। हाणे उहो ई सहारो असांजो आयो आहे, सहायक ठहींदो आहे न जॾहिं भारी भीड़ ईंदी आहे। अर्थात हिन समय मनुष्य आत्मा ते ॾाढा दुख आहिनि न, इन समय ई परमात्मा अची करे सभिनि जो सहारो ठहींदो। बाबा चए थो मां हिकु समय ॾाढी आत्माउनि खे सहारो ॾेई सघंदो आहियां। अगरि हिकु ई समय विश्व जी सर्व आत्मायूं मूंखे निराकार रूप में यादि करण त मूं में एतिरी शक्ति आहे कि मां हिकु ई समय विश्व जी सर्व आत्माउनि खे जो खपे, जो गुण शक्ति, जो जंहिं तरह जी मदद खपे उहो मां तव्हांखे ॾेई सघंदो आहियां। लेकिन मूंखे यथार्थ रीति सां यादि कंदव तॾहिं। हाणे पंहिंजो बुद्धि जो योग
जो बुद्धि असांजी हेॾे होॾे भटके थी भॻवान खे ढूंढण लाइ, शक्तियुनि जी प्राप्ति करण लाइ, उनखे भटकाइण बंदि करो। हाणे पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। तव्हां ॼाणंदा आहियो परमात्मा हाणे गुप्त रूप में आयो आहे। बाबा अञा दुनिया जे अॻियां प्रत्यक्ष न थियो आहे, छो जो निराकार आहे न। ॾिसो असां ही हेॾा समय खां असांखे बाबा चए थो की मूंखे निराकार रूप में यादि करो, निराकार, लेकिन अञा ताईं असांजो बि बुद्धि योग न लॻियो आहे न। अञा ताईं असां बि हेॾे होॾे भटको ई था, भल मञूं था हा निराकार परमात्मा आहे, लेकिन इन रीति असां यादि थोरी था करूं सॼो ॾींहुं। त बि असां कुझु न कुझु ॿियो कुझु त भॻवान खे ॿिए कंहिं रीति यादि करूं था न। त हुन निराकार खे पहचानण लाइ जो बुद्धि खपे न, उहो हूंदी आहे दिव्य बुद्धि। उहा बुद्धि कॾहिं मिलंदी आहे असांखे, जॾहिं असां पवित्र रहंदा आहियूं। परमात्मा खे यथार्थ रीति पहचानण लाइ इहे जेको गुप्त रूप में बाबा आयो आहे, गुप्त रूप में एॾी दुनिया खे मदद करे थो, इन नर्क खे स्वर्ग ठाहे थो। त परमात्मा जी हिन गुप्त रीति जे कार्य खे, परमात्मा जेको गुप्त आहे उनखे सम्झण लाइ असांखे पवित्रता धारणा करणी पवंदी। जेतिरो मां आत्मा मन सां, वाच सां, कर्मनि सां पवित्र रहंदमि। हाणे कंहिंजी बि बुराई न ॾिसो, कंहिंखे बि ईअं न चओ तूं ईअं छो थो करे, न ईअं कई। सदा मन में असांजी छा हुजणी खपे, सभु सुठा आहिनि, सभु सुठियूं आत्मा आहिनि, सुठा सुठा थी करे सभु सुठा थी ई वेंदा न। असां कंहिंजे लाइ बि उल्टो सुल्टो न सोचो, छो जो मन में थोरो सो बि उल्टो सुल्टो सोचो न त अपवित्रता थी। सोचण बि असांजो अपवित्रता, ॻाल्हाइण करण त परे जी ॻाल्हि आहे। असांजे सपने में बि थोरो सो बि आयो फलानो हा ईअं आयो, न ग़लती कई, एतिरो बि असां मन में रखी छॾियो त बि इहे छा आहे, अपवित्रता। त बाबा चए थो जरा सी बि अपवित्रता असांजे मन में न हुजणी खपे। मन, बुद्धि, वचन, कर्म, ॿुधण, ॿुधंदा बि त आहियूं न, भले असांजे कम जी ॻाल्हियूं न आहिनि, असां ॿुधण नथा चाहियूं, लेकिन कन में ॻाल्हि पइजी वई त बि तुरंत पंहिंजे मन खे छा चइणो आहे, न सभु सुठा आहिनि। बसि इहे चई करे उते ई समाप्त करे छॾियो। पंहिंजी जेकी ग़लती बि थिए थी, बाबा चए थो पंहिंजी ग़लतियुनि खे बि घड़ी घड़ी यादि न करो, मूंखां इहा भूल थी वई, मां हाणे इहे बि छा मन में पंहिंजे लाइ कुझु ग़लति संकल्प ईंदा रहंदा आहिनि, मां ईअं कयो, इहो बि न करो। जंहिं समय तव्हां कुझु ग़लति कयो उन ई समय बाबा खे चई छॾियो ऐं पंहिंजे मन खे शांति करे छॾियो। एतिरो असांजी आत्मा खे शुद्ध पवित्र ठाहिणो आहे, तॾहिं असां हुन गुप्त रूप परमात्मा खे पहचाने सघंदासीं। उहो कीअं पूरी सृष्टि खे परिवर्तन करे थो, कीअं कमु कंदो आहे, कीअं हिकु ई समय विश्व जी सर्व आत्माउनि खे उहो संतुष्ट करे सघंदो आहे। त परमात्मा जी हिन गुप्त रीति जेको कमु थो करे, हिनखे मनुष्य मात्र न सम्झी सघंदा आहिनि। असां मां बि कोटनि में कोई में बि कोई सम्झी सघंदो आहे, भला असां हाणे पहचानियो आहे, लेकिन गहराई सां कोटनि में कोई सम्झी सघंदो आहे। हाणे पुराणी दुनिया खे परमात्मा बदिली करणु आयो न। हिते अनेक प्रकार जी योनियूं बि आहिनि ऐं जानवर बि आहिनि। सत्युग में कोई अशुद्ध चीज जानवर आदि हूंदा ई न। ये ड्रामो ई ठहियलु आहे न। साहूकारनि वटि मकान फर्नीचर आदि ॾाढो सुठो हूंदो आहे, ग़रीबनि वटि छा आहे। लेकिन केतिरो बि सुठो मकान फर्नीचर गाॾी हुजनि, सुख त न आहे न। ग़रीब 2 रोटी बि खाए, सुख त आहे हुननि वटि। तव्हां सम्झंदा आहियो न, हाणे पुराणी दुनिया रावण राज्य आहे, जो जीव जंतु नाग बलायूं सभु नुक़सान करण वारियूं आहिनि। ॾिसो हिकु तरीक़े सां माण्हू जीव जंतु नागनि खे चवनि त इहे तुंहिंजो नुक़सान थी करनि, ऐं मनुष्य जी बुद्धि एॾी पत्थर बुद्धि भ्रष्ट बुद्धि थी वई आहे कि उहे ई नागनि खे पोइ कॾहिं पूजनि बि था। उहे ई कुझु न कुझु जीव जंतु जानवर आदि खे के न के देवी देवताउनि जे रूप में या उन्हनि जी सवारी ॾेई करे उन्हनि खे पूजनि था। हिकु तरफ़ चवनि था नुक़सानकारक आहे, ॿियो तरफ़ पूजा आदि करनि था। इन सां असां पंहिंजे पाण खे सम्झी सघंदा आहियूं न असांजी बुद्धि छा थी वई आहे। ॾिसो चूहो घर में घुसे त पूरे घर खे हिलाए छॾींदो आहे,
उहो ई गणेश चतुर्थी जे ॾींहुं चूहे जी बि माण्हू पूजा कंदा, उन्हनि खे बि सुठा कपिड़ा ऐं मालायूं आदि ऐं इहे सभु चढ़ाईंदा आहिनि। ॾिसो त पाण खे ॼाणे एकांत में वेही करे सम्झो कि असां चऊं छा था ऐं करूं छा था। असांजे घर में अगरि उहो जीव जंतु जानवर नाग बलायूं अची वञनि त असांजो छा हाल थींदो, असांजे ॿारनि जो छा हाल थींदो। ऐं उन्हनि खे ई असां भॻवान जी सवारी जे रूप में या भॻवान जे रूप में सम्झी करे पूजा आदि था करूं। मनुष्य तमो प्रधान थी वियो आहे न, हिन करे हुनजी बुद्धि सम्झ बि हिकदमि तमो प्रधान थी वई। हाणे अहिड़ी भटकल बुद्धि खे बाबा ठिकाणे लॻाइण आयो आहे त केतिरो समय लॻंदो। असांजो अगरि कोई ॿार या कोई घर जो अहिड़ो मेंबर की ग़लति संगत में लॻी वियो, हुनजे मन में कोई ग़लति ॻाल्हि वेही रही त हुनखे सम्झाइण में केॾी महिनत लॻंदी आहे न। ईअं ई बाबा चवनि था कि मुंहिंजा ॿार आत्मा रूपी ॿार बि एॾी भटकी विया आहिनि, अलाए छा छा था करनि। अनेक प्रकार जी तरीक़े सां माण्हू मूंखे यादि था करनि, अनेक प्रकार जा तरीक़ा अपनाइनि था प्राप्ति करण लाइ। महिनत त केॾा करनि था, जीअं त मज़दूर आहिनि, जीअं मज़दूर महिनत कंदा आहिनि न, उहो ई हाणे आत्मायूं परमात्मा जा ॿार पंहिंजे पीउ खां प्राप्ति करण लाइ महिनत थी करनि, पंहिंजे पीउ सां मिलण लाइ महिनत थी करनि। ऐं हिते बाबा एॾो सहज तरीक़े थो ॿुधाए कि अरे तव्हां स्वयं खे आत्मा सम्झो, मां निराकार तव्हांजो पीउ आहियां, इन रीति मूंखे यादि करो त तव्हांखे सर्व प्राप्ति थी वेंदी। अगरि कंहिं आत्मा हिकु बार बि दिलि सां चई न कि मुंहिंजो बाबा, हा तव्हां मुंहिंजा बाबा आहियो, मुंहिंजो आत्मा जो तव्हां पीउ आहियो, अगरि हिकु बार बि दिलि सां चई न, बाबा चवंदा आहिनि मां 1000 बार उन्हनि जी मदद करण लाइ तयारु आहियां। सोचो हिकु बार अगरि असां सॼो ॾींहुं सुबुह जो उथी करे सुबुह जो उथीसीं, मन में असां चऊं मुंहिंजा बाबा गुड मॉर्निंग नमस्ते, हलो असां कमु था करूं, त सोचो सॼो ॾींहुं असांखे केतिरी मदद मिलंदी परमात्मा जी डायरेक्ट। के देवी देवता, के गुरु, के संत आदि के पाठ जे ज़रिए बि न, डायरेक्ट माण्हू एॾा पाठ था करनि, एॾी भक्ति था करनि, एॾा पूजा था करनि, एॾा जप तप तीर्थ था करनि, त बि उन्हनि खे इहा प्राप्ति नथी थिए। असांखे बाबा चए थो बसि हिकु बार पंहिंजे खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करे पंहिंजे पीउ जे संबंध सां असां चऊं मुंहिंजा मिठा बाबा गुड मॉर्निंग नमस्ते, इहो कमु करूं था। कॾहिं बि कोई तकलीफ़ आई, शांति सां वेही करे बाबा खे यादि करे, बाबा अहिड़ी अहिड़ी ॻाल्हि थी वई। जे पंहिंजे माउ पीउ सां ॻाल्हाईंदा आहियूं, हिते मुख सां न ॻाल्हाइणो आहे, अंदरि ई अंदरि मन में ॻाल्हाइणो आहे। अखियूं न बंदि करणियूं आहिनि, छो जी बाबा त आहे न, अखियूं न बंदि करणियूं, बसि मुख सां ई अंदरि असां मन में बाबा हीअ ॻाल्हि थी वई आहे, मूंखे हीअं टेंशन थी थिए, मुंहिंजे मन में हीअ संकल्प था हलनि, हाणे तव्हां हिनखे ॾिसो कीअं करो। पोइ बाबा जेको बि करे, असां बाबा खे चई छॾी न, मां आत्मा पंहिंजे पीउ खे चयो कि बाबा अहिड़ी ॻाल्हि थी वई आहे, हाणे तव्हां ॾिसो कीअं करो। पोइ बाबा जेको बि करे उन में असांखे राज़ी रहणो आहे। पोइ ईअं न सोचणो आहे कि बाबा तव्हां हीअं छो कयो, हीअं छो कयो, मूंखे त इहो ठीकु नथो लॻे। इन रीति असांखे निश्चय बुद्धि ठही करे आत्मा जे पीउ खे आत्मा जी परेशानी ॿुधाइणी आहे, छो त दुखी परेशान आत्मा थी थिए न। त असांखे दैहिक वान खां परे आत्मिक स्थिति में टिकी करे मुंहिंजी आत्मा खे हिन दुनिया में रहंदे हुए छा छा तकलीफ़ूं थी अचनि, छा छा दुख परेशानी थी अचनि, कहिड़ी कहिड़ी आत्माउनि सां कहिड़े कहिड़े आत्माउनि जो कहिड़ा कहिड़ा कर्म आहिनि जेके ॾिसी करे ॿुधी करे मूंखे सुठो नथो लॻे, दुख थो थिए, मुंहिंजी ख़ुशी गायब थी थिए। उहे सभु ॻाल्हियूं मूंखे कंहिंखे ॿुधाइणियूं आहिनि, पंहिंजे पीउ परमात्मा। त इन रीति बाबा असांजी मदद कंदो। बाबा अॼु हीअं ॻाल्हि थी वई, इहा आत्मा ईअं थी करे, मूंखे सुठो नथो लॻे, ईअं करे पंहिंजे मन खे असांखे ख़ाली करिणो आहे। असां चऊं था न असांजो मन नथो लॻे, हेॾे होॾे भटके थो, त हाणे आत्मा जो पीउ परमात्मा खे पंहिंजे मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदो त आपे ई मन तव्हांजे ठिकाने अची वेंदो। मनुष्य आत्मा और परमात्मा के न ॼाणण जे कारण ही त भटकियो आहे न। सोचो अगरि कोई मनुष्य पंहिंजे शारीरिक माउ पीउ खे न ॼाणे,
या भुलिजी वञे या हुनजे चए ते न हले या घर छॾे हली वञे त उहो इंसान केॾो भटकदो आहे। भटकी 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 अगरि हुनखे सही ठिकानो मिलियो त बि अंदरि त दुखी थींदो रहंदो आहे न। त इन ईअं ई आत्मायूं बि ख़ुदि खे भुलिजी करे परमात्मा खे भुलिजी करे भटकनि थियूं, अनेक प्रकार जे तरीक़े सां भटकनि थियूं। भटकी भटकी थकी वियूं आहिनि, पोइ थकी करे छा चईंदा आहिनि, हे भॻवानु हाणे मुंहिंजी मदद कर, हाणे तूं ॾिस। त बाबा चए थो एॾो महिनत करे छो था, पहिरें मूंखे चओ बाबा ईअं ॻाल्हि ईअं थी हुई त तव्हांखे भटकण जी ज़रूरत ई न पवंदी। चलो पहिरियों त असांखे पहचान न हुई, हाणे त बाबा ॿुधाए थी न, कम से कम हाणे त न भटको, कम से कम हाणे त मज़दूरनि वांगुरु महिनत न करो। पंहिंजी एकाग्रता शक्ति, पंहिंजे मन ऐं बुद्धि खे हाणे एकाग्र रीति सां निराकार में लॻाइणो। मन ऐं बुद्धि जी कंट्रोल लगाम मुंहिंजी आत्मा जे हथ में हुजे। मूंखे बाबा खे पहिरियों ॻाल्हि ॿुधाइणी आहे। मन भले केतिरो बि वीचार कंदो रहे, लेकिन मन खे चइणो आहे न, पहिरियों मां बाबा खे ॿुधाईंदमि, बाबा जेको कंदो मूंखां कराईंदो उहो ई ठीकु आहे। बाबा जी मूंखे श्रीमत ॾिनी अथई, जी मत ॾिनी अथई, मूंखे उन अनुसार हलणो आहे। हाणे बाबा आयो ई आहे हिन पतित दुनिया पतित शरीर में कंहिंजे लाइ आयो आहे बाबा? बाबा खे त सत्युग में महलनि में न रहणो आहे न। बाबा त सत्युग खे ॾिसंदो बि न। बाबा त चए थो मां तव्हांजे लाइ नई दुनिया ठाहियां थो, तव्हांखे वरितो थो ॾियां, उनजे बदिले मां तव्हांखां कुझु घुरां बि नथो। सिर्फ़ु छा थो घुरां? पंहिंजे हिन देह जे जेका बि देह जा पुराणा हिसाब किताब आहिनि, जो आत्मा ते लेप शेप चढ़ियल आहे, जो तव्हांजी देह जो संबंधी पदार्थ आदि सभु कुझु मूंखे मन सां ॾेई छॾो। ईअं बाबा इहो बि नथो चए की मूंखे तव्हांजो धन संपत्ति सभु कुझु ॾियो, घर बार छॾे छॾो, हाणे बसि तव्हां ईअं ई सन्यासी वांगुरु रहो। बाबा त चए थो पंहिंजी मन बुद्धि में तव्हांजी जेतिरी बि ॻाल्हियूं अथव, जेतिरी बि टेंशन, जेतिरा बि दुख, तव्हांजी आत्मा में जेका बि विकार, बुराइयूं, बुरा वीचार, संकल्प, सभु मूंखे बुराइयूं पंहिंजी ॾियो। उनजे बदिले मां तव्हांखे हिकु सुठो मन थो ॾियां, सुठो तन तव्हांखे सत्युग में मिलंदो, सुठो घर महल आदि तव्हांखे सत्युग में मिलंदा। त बाबा त आहे ई निष्काम सेवादारी। बाबा चए थो हाणे हिन रीति सभु कुझु पुराणो पंहिंजो मूंखे कखपन ॾियो। जेको शरीर छॾे छॾंदो आहे त हुनजो सभु कुझु पुराणो असां ॾेई छॾंदा आहियूं न। उहो ई बाबा चए थो हाणे ही पुराणी दुनिया ख़तमु थियण वारी आहे, नई दुनिया अचण वारी आहे। त हीउ पुराणो शरीर ऐं जेका बि तव्हांजा देह संबंधी पदार्थ आदि अथव, उहो सभु मूंखे मन सां ॾियो। बाबा इहे देह बि तव्हांजी, इहे संबंधी बि तव्हांजा, इहे घर संपत्ति बि तव्हांजी। हाणे तव्हां ॾिसो हिनखे कीअं हलाइणो आहे, हिन देह खे कीअं संभालणो आहे। इहो मन बि एॾो भटके थो, हिन मन खे कीअं संभालां मां, हिन संबंधनि खे कीअं संभालां मां कि एॾो हिननि सां इहो दुख थो मिले, हिननि सां इहो था मिले। सभु असांखे बाबा खे ॾेई करे पोइ बाबा असांखे करन करावन हार ठही करे असांखां सभु कुझु कराईंदो असांखां ई। बाबा चए थो निमित ठही तव्हांखे ई करिणो अथव, कुझु छॾिणो न आहे। छो कि बाबा खे सन्यासी धर्म थोरी स्थापन करिणो आहे, बाबा खे त गृहस्थ धर्म स्थापन करिणो आहे न। त बाबा चए थो घर गृहस्थ में रहंदे हुए हाणे मुंहिंजी मत ते हलो, त घर गृहस्थ में रहंदे सुख शांति पवित्र संपन्न तव्हांजो जीवन कीअं थिए हुनजी सम्झाणी मां तव्हांखे ॾियां थो। कीअं घर गृहस्थ में रहंदे हुए सुख शांति सां रहूं, उहो मां तव्हांखे सम्झ शक्तियूं सभु ॾियां थो। सिर्फ़ु मुंहिंजी मत ते हलो, कुझु छॾो न। छॾिणो छा आहे? देह बान खे छॾिणो आहे, पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे ऐं मन बुद्धि सां सभु कुझु बाबा खे ॾियणो आहे। बाबा आयो ई आहे ग़रीब आत्माउनि वटि। तव्हां वटि आहे ई छा? मन बि तव्हांजो ख़राबु अथव, तव्हांजो तन बि रोगी अथव, धन बि कोई कम जो न आहे। धन सां बि भले असां चऊं था असां वटि धन आहे, लेकिन दुख केतिरो आहे धन सां बि। अॼु माण्हू खे ज्यादा पैसो आहे त ॿियो टेंशन। ग़रीब चलो 2 रोटी खाई करे आराम सां त सुम्हंदो, हिनजी त टेंशन न आहे भई चोरी वोरी थी वेंदो, कुझु घाटो पइजी वेंदो। धन आहे त ॿियो टेंशन, धन में बि दुख,
तन में भी दुख, मन भी तव्हांजो फालतू ॻाल्हियुनि सां भरियल आहे। त इहे सभु कुझु पुराणो असांखे बाबा खे मन सां ॾेई करे, बाबा खे यादि करे सभु कुझु नयो वठिणो आहे। छा मीठे मीठे सुठे लॻे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी, असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे, मन बुद्धि संस्कार व सर्व कर्मेंद्रियनि खे नीति प्रमाण हलाइण वारा स्वराज्य अधिकारी ठहूं। स्वराज्य अधिकारी आत्मा पंहिंजे योग जी शक्ति द्वारा हर कर्मेंद्रिय खे ऑर्डर सां हलाईंदी आहे। न सिर्फ़ु ये स्थूल कर्मेंद्रिय मुंहिंजी आत्मा जे ऑर्डर ते हले थी, मतिलबु मां अखियुनि खे जो चवां अखियूं उहे ई ॾिसनि, मुख खे जो चवां उहो ई ॻाल्हाए, ओतिरो ई ॻाल्हाए, हुन खां पोइ चुप मतिलबु चुप। कन उहे ई ॻाल्हियूं ॿुधनि जेकी मां आत्मा थी चवां। असांजी हर कर्मेंद्रिय मुंहिंजी आत्मा जे ऑर्डर सां हले। ऐं मुंहिंजी सूक्ष्म कर्मेंद्रियूं आहिनि, जेकी मुंहिंजी सूक्ष्म शक्ति आहे न, मन बुद्धि संस्कार, उहो बि मुंहिंजे ऑर्डर सां हले। मां मन खे चवां तूं इहे ॻाल्हियूं फालतू न सोच, मतिलबु आत्मा जो मन न सोचंदो। बुद्धि उहो ई निर्णय करे जीअं बाबा असांखे श्रीमत ॾिनी अथई हर हिकु ॻाल्हि जे लाइ। संस्कार मुंहिंजा बाबा जे अनुसार ई हुजणा खपनि। सभिनि जे लाइ रहम दिल, सुठो सोचणु। कॾहिं बि संस्कार जे वश थी करे मां हीअं न चवां कि मूंखां इहो थी वियो या मूंखां नथो थिए, ईअं बि न। बाबा चवनि था श्रेष्ठ संस्कार प्रमाण संबंध संपर्क में अचो। स्वराज्य अधिकारी आत्मा जी सूक्ष्म कर्मेंद्रियूं मन बुद्धि संस्कार ऐं ये स्थूल कर्मेंद्रियूं सपने में बि धोखो न ॾेई सघंदियूं आहिनि। भई असां सपने में चऊं मां हीअं त कंहिंजे लाइ बुरो नथी सोचां, लेकिन मूंखे सपने में आयो मां हुनखे मारां थी या बुरा शब्द थी चवां। मतिलबु सपना बि असांजा मुंहिंजी आत्मा जे कंट्रोल में हुजनि। इनखे छा चइबो आहे? स्व ते राज्य करण वारी आत्मा। स्व अर्थात मां आत्मा पंहिंजे मन बुद्धि संस्कार और सर्व कर्मेंद्रियों ते राज्य करा। स्लोगन आहे, निर्माणता जी विशेषता के धारण करो तो सफलता मिलती रहेंगी। निर्माणता अर्थात झुकड़ो न आहे। निर्माणता अर्थात अहिड़ो ठहिणो आहे जीअं सभु चवनि कि असांजो आहे, ईअं असांखे ठहिणो आहे। निर्माणता जी विशेषता के धारण करो त तव्हांजे जीवन में सदा ई सफलता ईंदी। अर्थात असां कोई बि कर्म करूं त सभिनि जी राय ते, चाहे नंढो हुजे चाहे वॾो हुजे, सभिनि खे गॾु वठी करे असां सभु कर्म करूं। ईअं न कि इहे त नंढा आहिनि या इहे त नुंहरियूं आहिनि, नई नई नुंहुं आई आहे, इहे छा कंदी, हिनखे छा अकुल, हीअं बि न चइणो आहे। हाणे नई नई नुंहुं आई आहे लेकिन हुन आत्मा खे जानकारी त आहे न, तव्हांजे लाइ तव्हांजे घर में नई आई अथव, दुनिया में थोरी नई आई आहे। दुनियादारी त हुन ॾिठी अथई न। ईअं ई पंहिंजी जेका बि संबंधी आहिनि या ॿार आहिनि, इहे थोरी ॿार आहिनि, छा इन्हनि खे छा पतो। ॿारनि जी बि राय वठणी आहे। घर में नंढे वॾे सभिनि खे असांखे गॾु वठी करे हलणो आहे। इहे निर्माणता जो गुण अगरि पंहिंजे मन में हुजे, पंहिंजी आत्मा में हुजे, त असांजे जीवन में सदा सफलता ईंदी।